असां वटि सुवाल आहे कि अब्बास जो ख़ानदान ह्यूस्टन खां इजिप्ट ॾांहुं वञे पियो। हुननि पंहिंजो सामान रेक्टेंगुलर क्रेट यानी मुस्ततील क्रेटनि में बंदि करे हिकु बॉक्सकार किराए ते करायूं, जीअं हू पंहिंजो सामान समुंडी जहाज़नि जे ज़रिए मोकिले सघनि। हाणे जेके हिननि क्रेट ठाराया, ठीकु आहे, जेके क्रेट ठारायूं, उन्हनि जे हर क्रेट जी जेका ड्रेग हुई उहा हुई 5 मीटर ऐं उन जी जेका वेकर हुई उहा हुई 1.5 मीटर। हाणे ड्रेग असां ठाहियूं था 5 मीटर, उन जी वेकर आहे असांजी 1.5 मीटर। ठीकु आहे, उन खां पोइ असांखे चए थो उनजी ऊचाई आहे हर क्रेट जी 2 मीटर। ठीकु आहे, असां हिनखे 2 मीटर असां जी क्रेट ठाहिण जी शिकिल ठाहियूंसि था। त हाणे हे करे असांजो हर क्रेट हुयो मुस्ततील शकल जो। हाणे असां उन खां पोइ असांजो हे ठही वियो क्रेट। उन खां पोइ आहे असांजो बॉक्स कार। हाणे बॉक्स कार क्रेट एॾा ठहियल आहिनि जीअं बॉक्स कार में फिट थी सघनि। हाणे बॉक्स कार जी जेका ड्रेग आहे उहा आहे पहिरियों 15 मीटर। त असां हाणे मिसाल हिनखे वधायूं, हिनखे बि फिक्स करण जी कोशिशि कयूं, त असांजी मिसाल 5 मीटर हे आहे, त 5 मीटर असां हिन पासे वधायोसीं ऐं 5 मीटर असां ॿिए पासे वधायोसीं, त माना अहिड़ा 3 क्रेट असांजा हिकु बॉक्स कार में अची वेंदा। ठीकु आहे, त असां इहा 15 मीटर हिन जी ड्रेग करे छॾीसीं बॉक्स कार जी। उन खां पोइ चए थो असांजी वेकर आहे 3 मीटर बॉक्स कार जी। त ठीकु आहे, उन खां पोइ छा थो चए, वेकर असांजी आहे 3 मीटर, असांजी क्रेट जी वेकर 1.5 मीटर, त असां अहिड़ा थी वेंदा 2, त असां हिनखे डबल करे छॾींदासीं। त हाणे असां गॾोगॾु असां 2 क्रेट जी मिसाल हीअं रखी सघूं था। ठीकु थी वियो। त हाणे हिन जी असांजी वेकर असांजी टोटल थी वई असांजी 3 मीटर। ठीकु आहे, उन खां पोइ चए थो उनजी ऊचाई आहे बॉक्स कार जी 4 मीटर, त असांजी क्रेट जी ऊचाई हुई 2 मीटर, त असां हिनखे 2 क्रेट हिक ॿिए जे मथां रखी सघूं था। असांजी टोटल ऊचाई थी वेंदी 4 मीटर। ठीकु आहे, त असां हिनखे 4 मीटरनि खे असां ज़ाहिर कयूं था हिन ॻाढ़े रंग सां, त टोटल ऊचाई थी वेंदी बॉक्स कार जी 4 मीटर। असां हिनखे ॿिन्ही पासे ॾांहुं ज़ाहिर करे छॾियूं था। 4 मीटर असांजी थी वेंदी बॉक्स कार जी ऊचाई, हे असांजो थी वियो बॉक्स कार पूरो। हाणे असां वटि सुवाल आहे कि असां घणा क्रेट हिकु बॉक्स कार में रखी सघूं था। हिकु तरीक़ो हिन करण जो इहो आहे कि असां हिनखे तसवुरु कयूं कि असां हिन ड्रेगाई वारे पासे ॾांहुं असां घणा क्रेट रखी सघूं था, असां वेकर वारे पासे ॾांहुं घणा रखी सघूं था, असां ऊचाई वारे पासे मथे असां हिन जा घणा क्रेट रखी सघूं था। ठीकु आहे, हाणे वेकर वारे पासे ॾिसो, असां हिते 3 क्रेट रखी सघूं था। ठीकु आहे, त असां लिखी सघंदासीं 3। उन खां पोइ असां वेकर वारे पासे ॾांहुं असां 2 क्रेट रखी सघूं था, त इनखे असां ज़रब ॾींदासीं 2 सां। ऐं ऊचाई वारे पासे असां मथे बि असां 2 क्रेट रखी सघूं था, हिनखे अञा ज़रब ॾींदासीं 2 सां। त 3 ज़रबिया 2 ज़रबिया 2 थी वेंदो असांजो 12। असां 12 क्रेट रखी सघूं था हिकु बॉक्स कार। ॿियो तरीक़ो हिन करण जो इहो आहे, असांखे ॿुधायो वियो आहे कि क्रेट जी डिज़ाइन अहिड़ी ठाही वई आहे कि उहा बॉक्स कार में पूरी तरीक़े सां फिट थी सघे। ठीकु आहे, त असां हाणे क्रेट जा बि डायमेंशन्स कढूं ऐं बॉक्स कार जा बि डायमेंशन्स कढूं, पोइ असां ॿिन्ही खे पाण में भेटा कयूं कि बॉक्स कार जो डायमेंशन क्रेट जे डायमेंशन खां केतिरा वॾा आहिनि। अगरि हिन जो डायमेंशन में फ़र्क़ु हुजे हा, त असांजो क्रेट आहिनि जेके उन में पूरी तरीक़े सां फिट न थी सघनि हा। पोइ असांखे भले अगरि असांजा उहे पूरा तरीक़े सां फिट थींदा, तॾहिं असांजो थींदो कि बॉक्स कार जेके डायमेंशन आहिनि उहे 12 दफ़ा वधीक आहिनि क्रेट जे डायमेंशन खां। त असां पहिरियों बॉक्स कार जा डायमेंशन्स कढूं ऐं असां क्रेट जा डायमेंशन ॿिन्ही अलॻि अलॻि कयूं, पोइ कढूं, पोइ उन्हनि खे पाण में भेटा कयूं। हाणे बॉक्स कार जा डायमेंशन या वॉल्यूम चओ या मिक़दार चओ कढूं, त असांजी थींदी 15 मीटर ड्रेग, 3 मीटर वेकर ऐं 4 मीटर ऊचाई। हाणे जॾहिं हिन जो वॉल्यूम कढंदासीं, असां टिनी खे पाण में ज़रब ॾींदासीं। ठीकु आहे, ज़रब ॾींदासीं, जवाबु ईंदो असांजो क्यूबिक मीटर यानी कर्ब मीटर में, जो 3 दफ़ा मीटर ज़रब थो थिए। त 15 खे ॾींदासीं ज़रब 3 सां, ज़रब ॾींदासीं असां हुनजी 4 ऊचाई सां। त 15 खे 3 सां ज़रब ॾींदासीं, जवाबु ईंदो असांजो 45। 45 खे तव्हां चेन सां ज़रब ॾींदो त जवाबु ईंदो तव्हांजो 180, जेको ईंदो मीटर क्यूब में। असांजी मीटर क्यूब। हाणे क्रेट जो वॉल्यूम कढूं, त क्रेट जो जॾहिं वॉल्यूम कढंदासीं त हुनजी वेकर ड्रेग ऐं ऊचाई खे पाण में ज़रब कंदासीं। हाणे हिन जो जेको बि वॉल्यूम हूंदो उहो बॉक्स कार जे वॉल्यूम खां असांजो 12 दफ़ा घटि हूंदो। ठीकु आहे, चयो 12 असांजो जवाबु आयो। हाणे इन जी जेका डायमेंशन आहे 5, 1.5 ऐं 2 आहिनि, त असां हिन कंदासीं 5 ज़रबिया 1.5, 1.5 ज़रबिया 2। हाणे 1.2 5 ज़रबिया 2 थी वेंदो 3, 3 खे 5 सां ज़रब ॾींदासीं, असां जवाबु ईंदो 15 मीटर क्यूब। त हाणे बॉक्स कार हिक क्रेट खां घणो वॾो आहे, त 180 + 15 घणो थींदो, त इहो बराबरि ईंदो पूरो पूरो 12 जे। ठीकु आहे, हाणे छाकाणि त ॾिसो 15 खे ज़रब ॾियां मां 10 सां थींदो 150, 15 खे 2 सां ज़रब ॾियां त असांजो थींदो 30, त 150 ऐं 30 थींदा असांजा 180। हाणे तव्हां कहिड़े बि तरीक़े सां कयो, असांखे जवाबु असांजो मिलंदो 12। ठीकु आहे, त 12 असां क्रेट फिट करे सघूं था हिकु बॉक्स कार में।